नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी हिकु सवाल पुछणो आहे। हाँ त भक्तीअ में हिकु लाइन ईंदी आहे, हाँ ज्ञान सूर्य प्रगट्य हाँ अज्ञान अंधकार विनाश। हाँ त इन जी मीनिंग छा आहे? हाँ ॾिसो, जीअं अज्ञानता हिन दुनिया में कहिड़े हिसाब सां अज्ञानता आहे। जीअं ॻायल आहे न भई अज्ञान जो अंधेरो आहे। हाँ त कहिड़ो अज्ञान आहे हिन दुनिया में, उहो पहिरियों असांखे परमात्मा ॿुधाइनि था कि सभिनि खां वॾो अज्ञान पाण खे इहो कहिड़ो आहे कि मां केरु आहियां। अच्छा कि मां आत्मा, मुंहिंजो इहो शरीर। जी। त इहो सभिनि खां पहिरियों अज्ञान जी स्मृति पाण खे परमात्मा ॾियारी अथई कि तव्हां आत्मा में इहो जेको अज्ञानता आहे न कि मां शरीर ई थो करां, मां शरीर ई आहियां, आत्मा कुझु बि न आहे। आत्मा जे बारे में माण्हू ॼाणंदा ई न आहिनि। ऐं ॿियो अज्ञानता कहिड़ो आहे? भॻवान जी अज्ञानता कि हिन दुनिया में भॻवान केरु आहे। कई माण्हू भॻवान सां ई परे थी विया आहिनि। छो जी कई भॻवान जा कई रूप, कई नाम, हुननि जे मथां अलॻि अलॻि मिथ्या कहानियूं ठाहे करे माण्हुनि खे ॿुधाइनि था। त इन ॻाल्हियुनि सां कई माण्हू, कई मनुष्य आत्मा भॻवान खां दूर थी वई आहे। जीअं ॾेखारींदा आहिनि भई देवियुनि खे एतिरो क्रोध ईंदो आहे, एतिरो गुस्सो ईंदो आहे। देवी गुस्सो थी, श्राप मिलियो, सजा मिली, भॻवान पाप ॾिनई। त इहे जेको बि अज्ञानता आहे न, हिन सां माण्हू भॻवान सां ॾाढो डिॼंदो बि आहे ऐं दूर बि थी वियो। त ज्ञान सूर्य मतलब कोई सूर्य में त पाण खे सूर्य त रोज़ ई पाण ॾिसंदा आहियूं। उन रोशनी सां त पाण खे ज्ञान नथो अचे न। उन रोशनी सां त तपत मिलंदी आहे जंहिंसां ॾाढा कम थींदा आहिनि। रोशनी मिलंदी आहे हुन सूर्य सां जंहिंसां ॾाढा कम थींदा आहिनि। त इहो ज्ञान सूर्य मतलब अहिड़ी चीज आहे जंहिंसां पाण खे ज्ञान मिले। त जेको निराकार परमात्मा आहे न, हुनखे उहो हुनजी हिकु महिमा आहे कि वो ज्ञान जो सागर आहे। वो ज्ञान जो सागर आहे, लेकिन सूर्य मुआफ़िक तपत न ॾींदो आहे पाण खे। अच्छा, रोशनी ॾींदो आहे, समझ ॾींदो आहे। भई लाइट हलंदी त पाण खे रोशनी ईंदी त सभु चीज़ूं स्पष्ट नज़र ईंदियूं न पाण खे। ईअं ई परमात्मा जॾहिं पाण खे उहो ज्ञान ॾींदो आहे, सभिनि खां पहिरियों कहिड़ो ज्ञान ॾींदो आहे कि तव्हां केरु आहियो? आत्मा। आत्मा हिन शरीर में वेठी आहे। आत्मा चैतन्य आहे, शरीर विनाशी आहे। आत्मा शरीर खां कार्य कराईंदी आहे। ॿियो कहिड़ो ज्ञान ॾींदो आहे कि तव्हांजो पीउ मां परमात्मा, तव्हांजा ॿ पीउ अथव। आत्मा जी परमात्मा, शरीर जा माउ पीउ अलॻि हूंदा आहिनि। ऐं भॻवान कंहिंखे चइबो आहे? टियों परमात्मा असांखे समझ ईंदो आहे कि भॻवान उहो हूंदो आहे जंहिंखे शरीर न हुजे, अशरीरी हुजे। ऐं शरीरधारी जेका हूंदा आहिनि उहे देवी देवता महात्मा अलॻि हूंदा आहिनि। त इहे मुख्य टे जेका ज्ञान ॾींदो आहे न, आहे त परमात्मा में ॾाढो ज्ञान। त जीअं पाण ॿुधायोसीं ज्ञान सूर्य मतलब सूर्य जो नाम छो ॾिनो अथनि? उहो ज्ञान सागर निराकार परमात्मा में जेको ज्ञान आहे उहो पाण खे सूर्य मुआफ़िक रोशनी ॾींदो आहे। जंहिंसां आत्मा में उहो समझ वधंदी आहे, जंहिंसां हुनजो अज्ञानता ख़तम थी वञे। मुख्य त इहे टे अज्ञानतायूं पाण ॿुधायोसीं, लेकिन ॾाढी सारी अज्ञानता पंहिंजी आत्मा जे अंदरि आहे। पाण डेली कुझु न कुझु अहिड़ी चीज कंदा ई आहियूं जंहिंसां आत्मा जी शक्ति ख़तम थी थिए। जीअं परमात्मा जो तव्हां इहो ज्ञान ॿुधंदा रहंदव त तव्हांजे अंदरि जेको बि अज्ञानता जो अंधेरो अथव, अंधेरे में माण्हू भटकदो आहे न, कुझु यथार्थ चीज नज़र न ईंदी आहे,
त जेको बि अज्ञानता जो जेको अंधेरो था वो धीरे धीरे खत्म थी वेंदो। कॾहिं जॾहिं पाण उन ज्ञान सूर्य परमात्मा सां सदैव कनेक्टेड रहंदासीं, हुन जी ॻाल्हियुनि खे ॿुधी करे जॾहिं मन में वीचार कंदासीं तॾहिं ई पंहिंजो अज्ञानता जो अंधेरो खत्म थींदो ऐं पाण वापसि खां समझ जी रोशनी में ईंदासीं। त ही जेको भक्ति जो गायन आहे न कि ज्ञान सूर्य प्रगटिया तॾहिं अज्ञान जो अंधेरो विनाश थी वियो। त हाणे उहे समय आहे जॾहिं निराकार परमात्मा ज्ञान जो सागर हिन धरती ते आयल आहे और हिन पूरी धरती में सभिनि आत्माउनि में जो भी अज्ञानता आहे सभिनि अज्ञानता खे कीअं थो मिटाए? ज्ञान ॾेई करे। हाँ, जेको ब्रह्मा जी मुख सां ज्ञान तो ॾे, समझ तो थिए, हुन सां हिन पूरी दुनिया मां अज्ञानता जो अंधेरो मिटजो तो वञे। अच्छा, ठीक है। ठीक है दीदी। हाँ, थैंक यू। ठीक है दीदी।